जी साईं। हाणे असां जेके बि मुलाज़िम आहिनि सरकार जे उस्ताद आहिनि या उन सां यकदम गॾु वेठा आहियूं। असां वालदी न आहियूं उन्हनि जा ॿार जा। ऐं असां हुकूमत खां इहो मुतालबा करियूं त इन जो जेको जाइज़ मुतालबो आहे उहो हल करियो। असांजा बच्चा जेके सो रुलिया पिया आहिनि हिकिड़ो त प्राइवेट स्कूलनि जूं फीसूं ॻरियूं, ॿियो उन्हनि जा ख़र्च वॾा। ही सरकारी स्कूलनि जिन में असांजा बच्चा पढ़नि था तमामु बंदि करियो। असां वज़ीर आला सिंध ख़ासि करे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी जेके बि आला दूरियुनि उन्हनि खां इहो मुतालबो था कयो त हिन जो जेको बि जाइज़ आहे मुतालबा आहिनि हल करियो। आख़िर छो उन सां नाइंसाफ़ी कई पई वञे। हिकिड़ो चीफ जस्टिस जहिड़ो माण्हू रिटायर थिए थो, उनजी 23 लख रुपया पेंशन उनखे मिले थी रिटायर थियण खां पोइ, ऐं उनखे ॿियूं कई रिआयतूं। आख़िर हिननि मुलाज़िम ॾोह कहिड़ो कयो आहे। ऐं जेका हिननि जी ग्रुप इंश्योरेंस आहे सा बि उनखे जीअं हयाती त कोन था ॾियनि, पर मोए खां पोइ बि उन ख़तमु जेको उन जो हक़ु आहे। जेके बि इन जा जाइज़ मुतालबा आहिनि असां आला इख़्तियारियुनि खां ऐं मुतालबो था करियोसीं वालदीन त इन जो मसइलो हल जे न त असां वालदीन रोड ते ईंदासीं। हाणे